Assalamu alaikum class. This is Altaf Ahmed Kolachi and I welcome to all of you in Names Virtual Academy. Today we are going to practice other sentences in the section of sentence structure. I am trying my level best to bring the sentences which are highly possible to come into your exams. Therefore, you all must have to clear the concept regarding these types of sentences. अच्छा हाणे अॼु असां सेंटेंस स्ट्रक्चर जे सेक्शन में अॻिते हलूं था पिया। हाणे अॼु जो असांजो पहिरियों जेको सेंटेंस आहे उहो आहे हैज़ ही ब्रॉट डैश। हाणे तव्हांखे मां इन खां अॻु वारे लेक्चर में ॿुधाए चुको आहियां त जॾहिं पॉज़िटिव सेंस हुजे सेंटेंस में, जॾहिं पॉज़िटिव जो सेंटेंस हुजे, पॉज़िटिव सेंस हुजे पोइ सम इस्तेमालु थींदो आहे। जेकॾहिं नेगेटिव हुजे या इंटेरोगेटिव हुजे त उन सां एनी इस्तेमालु थींदो आहे। ठीकु आहे। हाणे हिते हैज़ ही बॉट, हाणे IB तव्हांखे इन टाइप जा क्वेश्चन ॾींदी। ठीकु आहे, एतिरे ताईं हूंदो, बाक़ी आंसर जेको आहे हेठि लिखियलु हूंदो, तव्हांखे चूज़ करिणो हूंदो। ठीकु आहे। हाणे कल्ह जेको मां तव्हांखे करायो पियो, मां छा करायो पियो, फॉर एग्ज़ाम्पल बुक्स मां हिते लिखां पियो, सिर्फ़ु सम ऐं एनी जो डिफरेंस तव्हांखे ॿुधायां पियो। अॼु कंप्लीटली मां ट्राए कयो आहे त IB वारो पैटर्न जेको आहे न तव्हांखे फॉलो करायां, जीअं तव्हांजी प्रैक्टिस बि उन तरतीब सां थी वञे। पर हिते तव्हां ॾिसी सघो था डिफरेंस सिर्फ़ु हिन में आहे, बाक़ी बुक्स वर्ड सेम आहे। अच्छा, हाणे हिते जीअं त इंटेरोगेटिव आहे, मां तव्हांखे ॿुधायो हाणे बि ऐं अॻु वारे लेक्चर में तव्हांखे ॿुधायो, जेकॾहिं पॉज़िटिव हुजे हा, फॉर एग्ज़ाम्पल जेकॾहिं हिते हुजे ही हैज़ बॉट, पोइ थिया सम बुक्स। जेकॾहिं इंटेरोगेटिव आहे या नेगेटिव आहे या इंटेरोगेटिव नेगेटिव आहे त उन सां छा थींदो, उन सां थींदो एनी बुक्स। इहे करेक्ट ऑप्शन आहे। ठीकु आहे। अच्छा अचो ॿिए सेंटेंस ते, यू आर माई डैश। हाणे हिते आहे ओल्डर ब्रदर, एल्डर ब्रदर या ओल्डेस्ट ब्रदर। ठीकु आहे। हाणे ओल्डर ऐं एल्डर जो डिफरेंस तव्हां सम्झी छॾो। ओल्डर जी माना आहे एज में वॾो, उमिरि में वॾो। ठीकु आहे। एल्डर जी माना आहे रिश्ते में वॾो। ठीकु आहे, रिश्ते में वॾो। हाणे हिकिड़ी ॻाल्हि त अंडरस्टूड आहे न, जेकॾहिं ब्रदर जी ॻाल्हि कयूं था, जेकॾहिं ब्रदर एज में वॾो आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन में रिश्ते में बि वॾो ई हूंदो। पर हे जेकॾहिं ओल्डर ब्रदर हणंदासीं त इहो कॉन्सेप्चुअली ग़लति थी वेंदो। ओल्डर ब्रदर माना ओल्डर माना एज में वॾो। हाणे हिन जी माना सिर्फ़ु एज में वॾो आहे। हाणे माना इहो पॉसिबल ई न आहे त हिकिड़ो मुंहिंजो भाउ आहे जेको मूंखां एज में वॾो आहे ऐं उहे रिश्ते में चवां मूंखां नंढो आहे, इहो पॉसिबल ई न आहे। ठीकु आहे। इन जे लाइ हे जेको सेंस आहे उहो हिते ग़लति बीहंदो। हिते थींदो एल्डर ब्रदर, माना तूं मुंहिंजो रिश्ते में वॾो भाउ आहीं, इन जे करे करेक्ट ऑप्शन आहे एल्डर ब्रदर। ठीकु। अचो टे नंबर सेंटेंस ते। हाणे आहे माई फ्रेंड इज़ डैश। अच्छा, हाणे इहो बि तमामु इम्पॉर्टेंट अथव। अहिड़े क़िस्म जा सेंटेंस अक्सर ईंदा अथव, ख़ासि करे IB में। होपफुली मां सम्झां थो इन टाइप जो सेंटेंस ईंदो तव्हांखे। हाणे हिते माई फ्रेंड इज़ इनफ बोल्ड या बोल्ड इनफ, हे तव्हां नन ऑफ देम। हाणे यादि रखे छॾो जेको हे वर्ड इनफ आहे, इनफ इहो एडजेक्टिव या एडवर्ब खे क्वालिफाई कंदो आहे। ठीकु आहे। लेकिन जंहिं एडजेक्टिव या जंहिं एडवर्ब खे इहो क्वालिफाई कंदो आहे, इहो उन जे पोयां इस्तेमालु थींदो आहे, अॻियां इस्तेमालु न थींदो आहे। हाणे जीअं कीअं माई फ्रेंड इज़, हाणे इनफ बोल्ड, इनफ अॻु में अची वियो, बोल्ड बाद में अची वियो, माना हिते इन एडजेक्टिव खे क्वालिफाई प्रॉपरली ग्रामेटिकली क्वालिफाई नथो करे सघे या न कंदो। हाणे हिते छा थींदो, माई फ्रेंड इज़ बोल्ड इनफ, पहिरियों एडजेक्टिव ईंदो, जंहिं एडजेक्टिव खे इहो इनफ क्वालिफाई करे थो, इहो इनफ उन खां बाद में इस्तेमालु थींदो, पहिरियों इस्तेमालु न थींदो। त करेक्ट ऑप्शन असांजो आहे बोल्ड इनफ, ना कि इनफ बोल्ड। अच्छा, हाणे अचो चौथे ते, दे वर ड्राइविंग डैश। हाणे हे मां इंटर रिलेटेड सेंटेंस ॾिना आहिनि, हिते बि इनफ जो इस्तेमालु आहे, हिते बि इनफ जो इस्तेमालु आहे। ठीकु आहे। हाणे साॻे तरीक़े सां जीअं मां तव्हांखे ॿुधायुमि त इहो इनफ जंहिं एडजेक्टिव खे या जंहिं एडवर्ब खे इहो क्वालिफाई कंदो, उन एडजेक्टिव या उन एडवर्ब जे पोयां लॻंदो आहे, अॻियां न लॻंदो आहे इहो इनफ वर्ड। हाणे हिते जीअं दे वर ड्राइविंग इनफ फास्ट या फास्ट इनफ, मां तव्हांखे जीअं हिते ॿुधायो, हिते बि इनफ बाद में आयो आहे, एडजेक्टिव पहिरियों आयो आहे।
हिते भी एडजेक्टिव पहिरियों ईंदो, इनफ बाद में ईंदो। इन जे करे असांजो जेको करेक्ट ऑप्शन आहे हिते उहो कहिड़ो आहे, उहो आहे फास्ट इनफ। ये असांजो करेक्ट ऑप्शन आहे। हाणे अचो 5 सेंटेंस ते। डैश वर बर्नड ऑल हिज बुक्स, हिज ऑल बुक्स हिज। ठीकु आहे। हाणे तव्हां एतिरो त होपफुली तव्हां ग्रामर सिखी चुका आहियो, जो एतिरो तव्हां कॉन्सेप्ट सम्झी सघंदव त ऑल बुक्स हिज, हे जेको आहे स्ट्रक्चर ई ग़लति आहे। ऑल बुक्स हिज ग़लति आहे, इहो न थींदो। अचो ए ऐं बी में हाणे असांखे सिलेक्ट करिणो आहे। ऑल हिज बुक्स थींदो या हिज ऑल बुक्स थींदो। हाणे यादि रखे छॾो त जॾहिं हे पॉजेसिव प्रोनाउन जंहिं नाउन सां गॾु इस्तेमालु थिए, जीअं हिते हिज पॉजेसिव प्रोनाउन आहे, हे बुक्स आहे। पॉजेसिव प्रोनाउन जंहिं नाउन सां गॾु इस्तेमालु थिए उन जे विच में कॾहिं बि आल न ईंदो आहे, या बोथ कॾहिं बि विच में न ईंदो आहे। आल हुजे या बोथ हुजे, इहे ॿाहिरियों इस्तेमालु थींदा आहिनि, पहिरियों इस्तेमालु थींदा आहिनि। उहो नाउन ऐं प्रोनाउन जेके हिक ॿिए जे लाइ इस्तेमालु थियल आहिनि। हाणे हे हिज ऐं बुक्स हिके माण्हू जे लाइ इस्तेमालु थियल आहिनि। हिज पॉजेसिव प्रोनाउन आहे उन जो, ही जो, इन जे करे इहे पाण में गॾु इस्तेमालु थींदा। आल इन्हनि जे विच में इस्तेमालु न थींदो। हाणे हिते आहे असां वटि जेको करेक्ट ऑप्शन थींदो उहो कहिड़ो थींदो, हे आल जेको आहे इहो आल असां ॿाहिरों रखंदासीं, हिज बुक्स जे विच में कुझु बि न ईंदो। इन जे करे करेक्ट ऑप्शन असांजो हे ऑल हिज बुक्स वर बर्नड, न कि हिज ऑल बुक्स वर बर्नड। हे त कंप्लीटली जेको आहे ग़लति आहे स्ट्रक्चर, ऑल बुक्स हिज, इहो स्ट्रक्चर ई ग़लति आहे। ठीकु आहे। इन्हनि ॿिन्ही में कहिड़ो ऑप्शन करेक्ट थींदो, हे ऑप्शन करेक्ट आहे, ऑल हिज बुक्स। हिज ऐं बुक्स जे विच में गैप नाहे ॾियणो। अच्छा, हाणे अॻिते अचो। हाणे अॻिते असां वटि आहे 6 सेंटेंस आहे। डैश हैंड्स आर स्किनी। हाणे जेको ऑल हिज बुक्स मां तव्हांखे सम्झायो, साॻियो रूल हिते फॉलो थींदो। हर बोथ हैंड्स या बोथ हर हैंड्स। अच्छा, माफ़ कजो। हाणे हिते हर बोथ हैंड्स थींदो या बोथ हर हैंड्स, जेको रूल तव्हांखे पोएं साइड मां सम्झायुमि पोयों 5 नंबर सेंटेंस जो, उन में इहो हुयो कि जेको ऑल आहे या बोथ आहे उहो नाउन ऐं प्रोनाउन जे विच में कॾहिं बि यूज़ न थींदो आहे, उन खां ॿाहिरि यूज़ थींदो आहे, उन खां पहिरियों यूज़ थींदो आहे। ठीकु आहे। हाणे जीअं हर बोथ हैंड्स न थींदो, बोथ विच में अची वेंदो हर हैंड्स जे, इन जे करे बोथ असां ॿाहिरि खणी ईंदासीं, बोथ हर हैंड्स। ठीकु आहे। त असांजो करेक्ट ऑप्शन कहिड़ो थींदो, बोथ हर हैंड्स इज़ द करेक्ट ऑप्शन फॉर दिस। अच्छा, हाणे अॻिते अचो। अहमद डैश इट। हाणे अहमद हैड ट्राइड, अहमद हैड ट्राइड इट या अहमद ट्राइड हैड इट। हाणे हितो तव्हांखे करेक्ट ऑप्शन चूज़ करिणो आहे। हाणे मां तव्हांखे टेंसिस सम्झाए चुको आहियां। हाणे टेंसिस जी बुनियाद ते तव्हां ईज़ीली फ़ैसिले करण जे क़ाबिल लाज़मी तौर ते हूंदो कि हे कहिड़ो टेंस आहे, हे या पास्ट परफेक्ट टेंस जो जुमिलो आहे। हाणे पास्ट परफेक्ट में अहमद हैड ट्राई न थींदो आहे, हैड सां गॾु थर्ड फॉर्म ऑफ एक्शन वर्ब लॻंदी आहे। अहमद हैड ट्राइड इट थींदो। अहमद ट्राइड वरी हे त स्ट्रक्चर ई ग़लति आहे। कीअं, पहिरियों एक्शन वर्ब लॻल आहे, पोइ वरी हेल्पिंग वर्ब लॻल आहे। इहो कहिड़े बि टेंस में असां पढ़ियो आहे, कंहिं बि टेंस में अहिड़ो स्ट्रक्चर आहे ई कोन जो एक्शन वर्ब पहिरियों लॻे हेल्पिंग वर्ब बाद में लॻे। इहो त स्ट्रक्चर ई ग़लति आहे टोटल। हिननि ॿिन्ही मां असां जेकॾहिं फ़ैसिलो कंदासीं त पास्ट परफेक्ट जो जुमिलो आहे, हेड सां गॾु फर्स्ट फॉर्म न लॻंदी, बल्कि छा लॻंदो, हेड सां गॾु थर्ड फॉर्म लॻंदो। ट्राई, ट्राइड, ट्राइड, सेकंड ऐं थर्ड फॉर्म इन जी आहे। इन जे करे असांजो करेक्ट ऑप्शन छा आहे, करेक्ट ऑप्शन असांजो हे आहे। ठीकु आहे। हाणे अचो 8 ते। डैश होप्स वर गॉन। ठीकु आहे। हाणे इहो बि हिन सां मिलंदड़ जुलंदड़ अथव, इहो तव्हां गौर सां ॾिसी सघो था। असद्स ऑल होप वर गॉन, होप्स वर गॉन। ऑल असद्स होप्स वर गॉन, ऑल असद होप्स वर गॉन। ठीकु आहे। हाणे ऑल असद त थींदो कोन, छो असद जूं असांखे करिणो आहे। असद जूं सॼियूं उमेदूं ख़तमु थी वयूं हलियूं, पाणी में वही वियूं ऐं तबाह थी वियूं। ठीकु आहे। हाणे इन्हनि ॿिन्ही मां ई कोई करेक्ट ऑप्शन थींदो। हाणे कहिड़ो थींदो, हाणे हिते मां तव्हांखे जीअं ॿुधायो, ऑल ऐं बोथ पॉजेसिव नाउन ऐं प्रोनाउन जे विच में न पवंदो आहे। साॻे तरीक़े सां इहो ऑल या बोथ हिकु नाउन ऐं एक्शन वर्ब जे विच में न पवंदो आहे। आई अगेन रिपीट, नाउन ऐं एक्शन वर्ब जे विच में ऑल न पवंदो। हा, एक्शन वर्ब ऐं हेल्पिंग वर्ब, माना फॉर एग्ज़ाम्पल हेल्पिंग वर्ब ऐं एक्शन वर्ब जे विच में पइजी सघे थो, पर नाउन ऐं एक्शन वर्ब जे विच में ऑल न पवंदो आहे। इन जे करे इहो ऑल खे असां किथे रखंदासीं, ॿाहिरि रखंदासीं। ऑल असद होप्स, माना असद जूं सॼियूं उमेदूं वरगान ख़तमु थी वियूं।
आल असद सोब, आल जेको आहे इहो किथे रहंदो, आल जेको आहे असांजो इहो ॿाहिरि रहंदो, ठीकु आहे, विच में इस्तेमालु नथो थी सघे इहो ग्रामेटिकली। अच्छा, हाणे असां वटि नओं सेंटेंस आहे, दैट वॉज डैश स्टोरी। हाणे हिते तव्हां गौर कजो, इहो आर्टिकल जो हिते जेको आहे सही इस्तेमालु करिणो आहे असांखे। दैट वॉज डैश स्टोरी, स्टोरी अ बेस्ट स्टोरी, अ गुड स्टोरी, द गुड स्टोरी। हाणे हिते तव्हां ॾिसो त अ बेस्ट, हाणे बेस्ट जेका आहे सुपरलेटिव डिग्री आहे एडजेक्टिव में। सुपरलेटिव डिग्री सां असां अ इस्तेमालु न कंदा आहियूं, बल्कि आर्टिकल कहिड़ो इस्तेमालु कंदा आहियूं, द इस्तेमालु कंदा आहियूं। फॉर एग्ज़ाम्पल, ही इज़ द बेस्ट बॉय, इट इज़ द बेस्ट परफॉर्मेंस, द बेस्ट थींदो, सुपरलेटिव डिग्री सां द लॻंदो आहे, हिते आ लॻल आहे, माना इहो ऑप्शन ग़लति आहे। अचो हे वरी द गुड, हाणे हे जेको आहे पॉज़िटिव डिग्री आहे, ठीकु आहे, पॉज़िटिव डिग्री सां कॾहिं बि द न लॻंदो आहे, द गुड बॉय न थींदो, द गुड स्टोरी न थींदो, द गुड कॉपी, द गुड पेन न थींदो आहे, ठीकु आहे न। हाणे हिते इन जे करे हिते बि द ग़लति इस्तेमालु थियल आहे। हाणे जेको असां वटि करेक्ट ऑप्शन आहे उहो हिकिड़ो ई आहे, अ गुड थींदो, पॉज़िटिव डिग्री सां असां अ इस्तेमालु कंदा आहियूं, ठीकु आहे। दैट वॉज अ गुड, दैट वॉज अ गुड स्टोरी, उहे असांजो करेक्ट ऑप्शन आहे, ठीकु आहे। अच्छा, अॼु आख़िरी सेंटेंस ते हलो, यू आर डैश टीचर। अच्छा, हाणे हिते आहे अ वर्स्ट टीचर, द वर्स्ट टीचर, द बैड टीचर। अगेन वी आर मूविंग फॉरवर्ड टू नो द यूज़ेज ऑफ द आर्टिकल। हाणे हिते अगेन असां जेको आहे आर्टिकल जे इस्तेमाल खे वरी जेको आहे कंसंट्रेट कयूं था, उन खे असां ॾिसूं था त हिते आर्टिकल जो इस्तेमालु वेदर करेक्ट थियल आहे या रॉन्ग थियल आहे। हाणे यू आर अ वर्स्ट, हाणे वर्स्ट अगेन सुपरलेटिव डिग्री आहे, बेस्ट वारी कार। वर्स्ट कंहिंजी सुपरलेटिव डिग्री आहे, बैड जी, बैड वर्स वर्स्ट, वर्स्ट सुपरलेटिव डिग्री आहे, ठीकु आहे। हाणे जेकॾहिं सुपरलेटिव डिग्री आहे त अ न लॻंदो, सुपरलेटिव डिग्री सां द लॻंदो आहे, जीअं बेस्ट सां द लॻंदो आहे त हिन सां बि द लॻंदो आहे, पर हिते द आहे कोन, माना इहो ऑप्शन ग़लति आहे। अच्छा, हाणे अचो द वर्स्ट, हिन खे हिकु मिनट छॾो, मां तव्हांखे हे सम्झाए वञा। हाणे हिते अचो द बैड, हाणे हे वरी अगेन द गुड वारी कार जेको आहे ग़लति आहे, छो त हे जेको आहे पॉज़िटिव डिग्री आहे, पॉज़िटिव डिग्री सां आर्टिकल द न लॻंदो आहे, सुपरलेटिव सां लॻंदो आहे, उहो लॻल कोन्हे, माना हे ऑप्शन ग़लति आहे। पॉज़िटिव सां लॻंदो न आहे, हिते लॻल आहे, इन जे करे हे ऑप्शन बि ग़लति आहे। जेको आहे हिते तव्हां ॾिसी सघो था सुपरलेटिव डिग्री आहे ऐं उन सां द इस्तेमालु थियल आहे, इन जे करे असां वटि ओनली जेको करेक्ट ऑप्शन आहे, टिनी वञो, उहो छा आहे, द वर्स्ट, यू आर द वर्स्ट टीचर, हे तव्हांजो करेक्ट ऑप्शन आहे, ठीकु आहे। हे जेका मां तव्हांखे सेंटेंस स्ट्रक्चर सम्झायां थो, इनशाअल्लाह ताला मां जेको आहे 99% चई सघां थो तव्हांखे इन ई टाइप जा जेको आहे न IBM में क्वेश्चन्स ईंदा फेस करण जे लाइ, इहे तव्हां बार बार इन्हनि खे प्रैक्टिस कयो, इनशाअल्लाह त इन टाइप्स जा ई क्वेश्चन ईंदा। होपफुली तव्हां इन्हनि खे सुठे नमूने सां जेको आहे ईमानदारी सां जेकॾहिं इन्हनि खे प्रैक्टिस कंदो, सुठे तरीक़े सां प्रैक्टिस कंदो, सही महिनत कंदो, सही तरीक़े सां इन्हनि ते कंसंट्रेट कंदो, इनशाअल्लाह यू विल बी कंप्लीटली एबल to crack the IBA paper which will bring such type of questions in front of you, ठीकु आहे। जेकॾहिं हे तव्हां सुठे नमूने प्रैक्टिस कयो था, इनशाअल्लाह IBA जो पेपर तव्हां सुठे नमूने क्रैक करे वेंदो, ठीकु आहे। अॼु एतिरो ई असां पढ़ंदासीं, इनशाअल्लाह इन खां अॻिते नेक्स्ट लेक्चर मिलंदासीं। वॾी महिरबानी।